मुंहिंजो नालो मान्यता अरुण खटवानी आहे। मां स्वामी विवेकानंद स्कूल में पढ़ंदी आहियां। सिंधी संगत जी इहा पेशकश आहे जहां ॿारनि लाइ। नानीअ जो आखण हाथी ऐं कीली। हे पुराने ज़माने जी ॻाल्हि आहे। हिकु ॾींहुं हिकु हाथीअ जो पेड़ हिकु कीले मथां अची वियो। भॻवान जी कुदरत, कीली हिकु तमामु नंढड़े खडरीअ में हुजण करे बची वई। कीलीअ हाथीअ खे रड़फाए चयो, मुआ मारिया, हेॾो सारो थियो आई, ॾिसी नथो हली। जेकॾहिं मां मरी पवां त मुंहिंजे प्यारनि बच्चनि खे केरु संभालिया? हाथीअ कावल चीटीअ खे चयो, आई त तर जेतिरी ऐं हली आई मूंखे सिखाइण। इहो चई हाथीअ पंहिंजे सूंड सां कीले खे अहिड़ी त फुक ॾिनई जो कीली वीचारी हवा में उॾामंदी हाथीअ जे कन में पइजी वई। कीली हाथीअ जे कन में चक पातो। हेॾो सारो हाथी दर्द विचार टिपादन लॻो, हेठि लेथियूं पाइण लॻो। कीली हाथीअ जे कन मां ॿाहिरि निकिरी आई ऐं हाथीअ खे धमकी ॾिने चई, ॾिठे तमाशो, मूं तेरे जेतिरी तो जहिड़े पर्वत खे कीअं न लिटाए छॾियो। ख़बरदार, अॻिते संभाले हलजे, हिन दफ़े तोखे छॾे थी ॾियां। वॾा ॻाल्हि कंदा आहिनि त हुन ॾींहं खां पोइ हाथीअ खे कीली खां एतिरो त डपु थींदो आहे जो ॾींहुं राति पंहिंजा कन विनिरे वांगुरु हेॾां होॾां ॾींदो आहे। केस चप लॻंदो आहे त मथां वरी न कीली कन पइजी वञे। ॿारो, कंहिंखे बि वधाए न करणु खपे। थैंक यू।